आस पास जे आवाम जो जिन शॉर्ट नोटिस ते गॾु थी अॼु जी जेका ही मार्का आहे हक़ रैली आहे उनमें शिरकत कई। ऐं तमाम दोस्तन जो तमाम आवाम जो तहे दिल से शुक्रगुजार आहियां। तव्हां सभिनि जी वॾी वॾी महिरबानी। साईं मुंहिंजा मूंखे अंदाज़ो आहे ही मेन शहर जो चौक आहे, इतने 5 मिनट में रोड ब्लॉक तो थिए तो मानू जो परेशानी थी थिए, इन करे तव्हांजो ज़्यादा टाइम कोन वठंदासीं। सिर्फ़ 2-3 मिनट अॼु जी हिन मौक़े जी मुनासिबत सां तो जेको गुज़रियल साल 7 मई ते जेको 2025 ते जेको इंडिया पाकिस्तान सां हरकत कई उनजी सिर्फ़ उनखे मिस कॉल मिली, सिर्फ़ मिस कॉल। उन मिस कॉल मां ई समझी वियो तो मिस कॉल हेड़ी आहे त कॉल केड़ी हूंदी। असांखे फ़ख्र आहे पंहिंजी पाक फौज जे मथां, असांखे फ़ख्र आहे उन जे सरवान फील्ड मार्शल आसिम मुनीर जे मथां, असांखे फ़ख्र आहे पंहिंजी आवाम जे मथां तो हुननि बि पंहिंजी फौज सां जज्बे सां ऐं साथड़ी बीठी जेका मिस कॉल में ही हमरान जूं टंगू खड़ी वयूं ऐं हुननि खे का ग़लतफ़हमी हुई त असीं पाकिस्तान खे घुमाए वठंदासीं, पर इहो उन्हनि जो ख्वाब साबिया न थियो। पाकिस्तान एक एटॉमिक पावर आहे ऐं पाकिस्तान एक मुसलमान मुल्क आहे। इहो वाज़े तो करे तो मुसलमान बहादुर कौम आहे। इंडिया तुंहिंजी भले 50 लख फौज हुजे पर असांजे 5 लख फौजनि जे अॻियां बि उन्हनि जूं टंगूं रफंदियूं इंशाअल्लाह। ऐं वरी बि हिन मौक़े जी मुनासिबत सां मोदी खे ऐं उनजी सरकार खे चेतावनी थो ॾियां, उन्हनि जी ॿोली में थो ॿुधायां त चेतावनी थो ॾियां त आईंदा कॾहिं बि भुलिजी पाकिस्तान की तरफ मेरी अख न खणजो। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान रुगो 7 मई वारी जेका मिस कॉल हुई उनमें न, पर अॼु जेका दुनिया जी सूरताल आहे, अॼु जेका पूरे वर्ल्ड की सूरताल आहे उनमें एक निमाया ऐं फैसला कुन मोड़ ते बीठल आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह वो वक्त में परे नाहे जंहिं टाइम ते मूं इन स्टाफ ते गुज़िरियल साल चयो हो त असां एशियन टाइगर थींदासीं, पर अॼु आउं पंहिंजे हुन एशियन टाइगर वारे बयान तां फिरां थो, पाण इंशाअल्लाह वर्ल्ड टाइगर थींदासीं इंशाअल्लाह। तव्हां सभिनि दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐलान खे जेका तकलीफ़ आई आहे उन जे लाइ माज़रत खोयां। वरी बि साथ सलामत रहे, पाण गॾु रहंदासीं। तव्हां सभिनि दोस्तनि जी वॾी